उमरकोट जे तकइन 213 ते 17 अप्रैल ते नंढी चूंड थी रही आहे। तक जो अवाम पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमाल करे नए उम्मीदवार जी चूंड कंदो। इलेक्शन जे हवाले सां ज़िले इंतिज़ामिया पारां समूरा इंतिज़ाम मुकमल कया विया आहिनि। इन 213 ते रजिस्टर वोटनि जो तइदाद 6,08,957 आहे, जंहिंमें 2,87,311 औरतूं ऐं 3,21,686 मर्द शामिल आहिनि। इलेक्शन लाइ 498 पोलिंग स्टेशन पिणु क़ाइमु कया विया आहिनि। नंढी चूंड में 18 उम्मीदवार क़िस्मत आज़माई करे रहिया आहिनि। असुल मुक़ाबिलो पीपीए जे सबा टालपुर ऐं आज़ाद उम्मीदवार लाल माली विच में थींदो। इलेक्शन दौरान सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया आहिनि। इलेक्शन कमीशन पारां कानून जी ख़िलाफ़ वर्ज़ी करण ते सख़्त कार्रवाई जूं हिदायतूं पिणु जारी कयूं वियूं आहिनि। चूंड दौरान 4,628 पोलिंग स्टाफ ड्यूटियूं सरअंजाम ॾींदो। इंतिहाई एसास पोलिंग स्टेशन ते सीसीटीवी कैमरा पिणु लॻाई वियूं आहिनि ऐं 91 पोलिंग स्टेशन खे इंतिहाई एसास करार पिणु ॾिनो वियो आहे, जॾहिं त 4,200 अहलकारनि खे पिणु मुक़ररु कयो आहे। इलेक्शन दौरान 7 एसएसपीज़ ऐं 12 डीएसपीज़ खे पिणु मुक़ररु कयो वियो आहे। होॾां हर उम्मीदवार पंहिंजी कामयाबी जूं दवाऊं करे रहियो आहे। हाणे ॾिसणो इहो आहे त तक जो अवाम सुभाणे कंहिंखे वोट ॾेई ऐवान में पहुचाए थो।